ख़बर शामिल कयूं था त ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जे मौक़े ते सिंध समेत सॼे मुल्क में ईद मिलादुन्नबी मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणे, मीरपुरख़ास ऐं नवाबशाह जे नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं कढियूं पियूं वञनि। हर पासे मरहबा मरहबा जूं सदाऊं बुलंद आहिनि। आगाह कयूं पिया अवांखे हिन अहम ख़बर जे हवाले सां त ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जे मौक़े ते सिंध समेत सॼे मुल्क में ईद मिलादुन्नबी मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणे, मीरपुरख़ास ऐं नवाबशाह जे नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं कढियूं पियूं वञनि। हर पासे मरहबा मरहबा जूं सदाऊं बुलंद आहिनि। ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो जश्न मल्हाए पियो वञे। सिंध समेत सॼे मुल्क में ईद मिलादुन्नबी मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाए पई वञे। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणे, मीरपुरख़ास ऐं नवाबशाह जे नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं कढियूं पियूं वञनि। मुल्की सलामती ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरी वयूं। हर पासे मरहबा मरहबा जूं सदाऊं आहिनि। सिक्योरिटी इंतज़ाम निहायत सख़्त कया विया आहिनि। रैलियुनि जी हिफ़ाज़त लाइ वॾे अंग में सिक्योरिटी अहलकार मुक़रर कया विया आहिनि। आगाह कयूं पिया अवांखे ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो जश्न मल्हाए पियो वञे। सिंध समेत सॼे मुल्क में ईद मिलादुन्नबी मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणे, मीरपुरख़ास ऐं नवाबशाह जे नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं कढियूं पियूं वञनि। मुल्की सलामती ऐं ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरी पियूं वञनि। हर पासे मरहबा मरहबा जूं सदाऊं बुलंद कयूं पियूं वञनि। सिक्योरिटी इंतज़ाम निहायत सख़्त कया विया आहिनि। रैलियुनि जी हिफ़ाज़त लाइ वॾे अंग में सिक्योरिटी अहलकार मुक़रर कया विया आहिनि। हिन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं हैदराबाद मां ब्यूरो चीफ ज़फ़र हकड़ो खां। ज़फ़र हकड़ो, ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो जश्न मल्हाए पियो वञे, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ज़फ़र हकड़ो, आगाह कजो। हैदराबाद में बि ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो जश्न मल्हाए पियो वञे। जी बिल्कुलु, सॼी दुनिया जी आहे, सॼे पाकिस्तान मुल्क जी आहे। ऐं वरी जेकॾहिं सिंध जी ॻाल्हि कजे त सॼी सिंध में सिंध जे ॿिए नंबर वॾे शहर हैदराबाद में जश्न ईद मिलादुन्नबी मल्हायो पियो वञे ऐं वॾे जोश ख़रोश सां। हूअं त जेको आहे सो अॼु जश्न ईद मिलादुन्नबी जो ॾियारो आहे, पर गुज़िरियल 3 ॾींहंनि खां वठी हैदराबाद जे नंढनि वॾनि इलाइक़नि में लतीफ़ाबाद हुजे, कासिमाबाद हुजे, सिटी वारो इलाइक़ो हुजे या ॿिया जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि हैदराबाद जा, उनमें जश्न वारो माहौल लॻो पियो आहे। ऐं जेको आहे सो नाच ख़्वानियूं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे सो मस्जिदनि में ऐं घिटियुनि रोडनि रस्तनि खे सींगारियो वियो आहे। जॾहिं त सरकारी तौरु गैर सरकारी जेके इमारतूं आहिनि उन्हनि खे सींगारियो वियो आहे। अॼु हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां सुबुह जो सवेर मुख़्तलिफ़ मज़हबी तंज़ीमुनि तौरु मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे रहवासियुनि पारां जेको आहे सो रैलियूं कढियूं वयूं। हिन वक़्तु मर्कज़ी रैली आहे जेका मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां गॾु थींदी हैदर चौक ते पहुचंदियूं आहिनि। ऐं मर्कज़ी रैली जी सूरत में उहा हैदर चौक ते जेको आहे सो हिकु वॾो नुमा कयो वेंदो आहे ऐं उते नाच ख़्वानी कई वेंदी आहे। उते हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे हवाले सां उते जेको आहे सो उनजी सराह ॿुधाई वेंदी आहे ऐं उते तक़रीरूं कयूं वेंदियूं आहिनि। हैदर चौक ते हिन वक़्तु उहा रैली पहुतल आहे ऐं आहिस्ते आहिस्ते रैली उहा हैदर चौक खां थींदी, गोल बिल्डिंग खां थींदी, हैदराबाद प्रेस क्लब वटि पहुचंदी। मर्कज़ी रैली में हज़ारनि जी तइदाद में माण्हू मौजूदु आहिनि जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां परे परे जे इलाइक़नि खां आया आहिनि। ऐं उहा रैली जेको आहे पंहिंजी मंज़िल तरफ़ अॻिते वधंदी पई वञे। हैदराबाद प्रेस क्लब ते अचे ख़तमु थींदी। बहरहाल हैदराबाद जे समूरनि नंढनि वॾनि इलाइक़नि में वॾे तइदाद में जश्न मल्हायो पियो वञे। ऐं मस्जिदनि में या कहिड़ा स्कूल बि आहिनि जिन स्कूलनि जो पंहिंजी मोकल न कई आहे, उन्हनि स्कूलनि में सरकारी स्कूल आहिनि, कुझु गैर सरकारी स्कूल आहिनि, उते बि जेको आहे सो ॿारनि ऐं जेके उते स्कूलनि जा स्टाफ आहे उन्हनि जश्न मल्हायो आहे। जी
हैदराबाद में हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो जश्न मल्हाए पियो वञे। वॾी महिरबानी ज़फ़र हिकिड़ो तफ़सील ॾियण जे लाइ मूंखे आगाह कयूं पिया। ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो जश्न मल्हाए पियो वञे। सिंध समेत सॼे मुल्क में ईद मिलाद नबी मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाए पियो वञे। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणे, मीरपुर ख़ास ऐं नवाबशाह जे नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं कढी पियूं वञनि। मुल्की सलामती ऐं ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरी पियूं वञनि। हर पासे मरहबा मरहबा या मुस्तफ़ा जूं सदाऊं गूंजी रहियूं आहिनि। सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। रैलियुनि जी हिफ़ाज़त लाइ वॾे अंग में सिक्योरिटी अहलकार मुक़रर कया विया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं मीरपुर ख़ासि मां ब्यूरो चीफ नज़ीर पंवर खां। नज़ीर पंवर, अॼु ॿिन्ही जहाननि जे सरदार जी आमद जो ॾियारो मल्हाए पियो वञे, छा चवंदा? ॿुधाईंदो वञा त सॼे मुल्क जीअं मीरपुर ख़ासि में जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में मीरपुर ख़ासि जे मुख़्तलिफ़ रोडनि तां जेका रैलियूं निकिरण जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त जेका रैली जी अॻुवाणी कंदड़ जेके आहिनि जेके मुख़्तलिफ़ शहरी उन खां अलावा सियासी समाजी तंज़ीमूं या जेके मज़हबी तंज़ीमुनि जे अॻुवान खे माण्हुनि पारां जेका गुलनि जी वर्खा करे उन्हनि जी आजियां कई थी वञे। जिते ख़ासि ज़िले जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदोमांव त जिते पुलिस पारां जेको सिक्योरिटी जा इंतज़ाम पिणु सख़्तु कया आहिनि। जिते ईंदड़ वेंदड़ रैलियूं आहिनि उते पुलिस तमामु घणा इंतज़ाम कया आहिनि, जंहिंसां गॾु रेंजर्स बि मुक़ररु आहे। पर हिन वक़्तु जेको 3 बजे जेको मर्कज़ी फैज़ाने मदीना जेका रैली निकिरंदी जेका दावत इस्लामी पारां ऐं हुन खां अलावा मीरपुर ख़ासि जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके नात जा प्रोग्राम या मुख़्तलिफ़ इहे प्रोग्राम थिया। अहिड़ी तरह जेको जश्न ईद मिलाद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में दावत इस्लामी जेको मीडिया डिपार्टमेंट पारां जेको मीरपुर ख़ासि प्रेस क्लब ते जेको इज्तिमा ऐं ज़िक्र ऐं नात जी महफ़िल मुक़ररु कई हुई, जंहिंमें जेको आहे डिवीज़नल कमिश्नर मीरपुर ख़ासि प्रेस क्लब कोली, डिप्टी कमिश्नर डॉक्टर रशीद मसूद खान, मेयर रऊफ़ गोरी ऐं दावत इस्लामी रुकन जेको सूरा हाजी फारूक जिलानी, हाफ़िज़ मोहम्मद ज़ैन अतारी, सैयद कामरान अतारी, अहमद सईद कानखानी जॾहिं त मीरपुर ख़ासि प्रेस क्लब जो जेको अॻुवान साहब हिन खां अलावा शहरनि वॾे तइदाद में शिरकत कई। जिते हिन वक़्तु आउं तव्हांखे ॿुधाईंदो आहे त मीरपुर ख़ासि शहर जे सभिनी इलाइक़नि मां रैलियुनि जो निकिरण जो सिलसिलो जारी आहे। मुख़्तलिफ़ हिस्सा जा जेके सिंगारिया आहिनि या उन खां अलावा शहर जी जेके मार्केटूं जेके उन्हनि खे जेको आहे उन्हनि खे सिंगारे वियो आहे। उन खां अलावा रैलियूं हिन वक़्तु जेको आहे मीरपुर ख़ासि जे मुख़्तलिफ़ जेके रूटनि ते त निकितियूं आहिनि, पर कुझु रैलियूं ट्रैक्टर ट्रालीअ ज़रिए जेके आहिनि माण्हू ते चढ़ी जेके नौजवान ॿार बचा जेके पंहिंजा जेका सावा झंडा खणी जेके उहे निकिता आहिनि। अहिड़ी तरह जेको आहे कुझु गाॾियुनि ते बि रैली निकिती आहे, कुझु पुलिसुनि ते, रक्षनि ते या पैदल जेके काफ़िला निकिरनि था। मीरपुर ख़ासि शहर में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में माण्हुनि पारां उनजी भरपूर आजियां कई थी वञे। वरी महिरबानी नज़ीर पंवर तफ़सील ॾियण जे लाइ। ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो जश्न मल्हाए पियो वञे। सिंध समेत सॼे मुल्क में ईद मिलाद नबी मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाए पई वञे। मूंखे ॿुधायो पिया नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं कढी पियूं वञनि। मुल्की सलामती ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरी पियूं वञनि। हर पासे मरहबा मरहबा जूं सदाऊं बुलंद आहिनि। सिक्योरिटी इंतज़ाम निहायत सख़्त कया विया आहिनि। रैलियुनि जी हिफ़ाज़त लाइ वॾे अंग में सिक्योरिटी अहलकार मुक़ररु कया विया आहिनि। आगाह कयूं पिया मूंखे अहम ख़बर जे हवाले सां ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो जश्न मल्हाए पियो वञे। सिंध समेत सॼे मुल्क में ईद मिलाद नबी मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। तफ़सील मालूम कंदासीं नवाबशाह मां ब्यूरो चीफ ज़ुल्फ़कार ख़ासकेली खां। ज़ुल्फ़कार ख़ासकेली, छा तफ़सील आहिनि? नवाबशाह जे नंढनि वॾनि शहरनि में अॼु जे ॾिहाड़े जे हवाले सां रैलियूं कढियूं वयूं आहिनि। जहान जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जे सिलसिले में सॼे मुल्क जी नवाबशाह में बि जेको आहे सो ईद मिलाद नबी जा जेके जुलूस रवां दवां आहिनि ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां तोड़े नवाबशहर जे जेके इलाइक़ा आहिनि जंहिंमें काज़ी मंदोड़, सकरंड, शाहपुर जा, नियाज, जाम साहब, सठमेल ऐं ॿियनि शहरनि में बि जेके आहिनि जुलूस कढिया विया आहिनि ऐं या नबी जा जेके आहिनि नारा बुलंद कया जंहिं में सिक्योरिटी इंतहाई सख़्तु कई वई आहे। वॾी महिरबानी ज़ुल्फ़कार ख़ासकेली तफ़सील ॾियण जे लाइ। नवाबशाह जे नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं कढियूं वयूं आहिनि। मुल्की सलामती ऐं ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरी पई वञनि। हर पासे मरहबा मरहबा जूं सदाऊं बुलंद आहिनि। मूंखे ॿुधायूं पिया ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो जश्न मल्हाए पियो वञे। सिंध समेत सॼे मुल्क में ईद मिलाद नबी मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाए पई वञे। मूंखे आगाह करे रहिया आहियूं मुख़्तलिफ़ शहरनि मां कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणे, मीरपुर ख़ासि ऐं नवाबशाह जे नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं कढी वयूं आहिनि। मुल्की सलामती लाइ दुआऊं घुरी पियूं वञनि। हर पासे मरहबा मरहबा जूं सदाऊं बुलंद आहिनि।
सिंध समेत सॼे मुल्क में ईद मिलादुन्नबी मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाए पई वञे। नवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। सखर मां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर नज़ाकत जतोई खां। नज़ाकत, छा तफ़सील आहिनि? सिंध समेत सॼे मुल्क में ईद मिलादुन्नबी जो ॾियारो निहायत अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाए पियो वञे। जीअं सखर में बि जेको आहे ईद मिलादुन्नबी वॾे अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई पई वञे ऐं हिन हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां सखर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके रैलियूं आहिनि उहे कढियूं पियूं वञनि ऐं उन्हनि में ॿारड़ा ऐं नौजवाननि सां गॾु ओढ़ा बि असांखे नज़र अची रहिया आहिनि ऐं उन्हनि मरहबा या मुस्तफ़ा जा नारा लॻाए रहिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जेको आहे मिठे पाणीअ जो जेको आहे बंदोबस्तु कयो वियो आहे ऐं उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके आहिनि जेके मिलाद जे हवाले सां प्रोग्राम पिणु मुनक़िद कया विया आहिनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नज़ाकत जतोई तफ़सील ॾियण जे लाइ। आगाह कयूं पिया त हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जे मौक़े ते रोड रस्तनि घिटियुनि खे सिंगारियो वियो आहे। नाज़रीन खे ॿुधायूं पिया सिंध समेत सॼे मुल्क में ईद मिलादुन्नबी मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाए पई वञे। इन हवाले सां मूंखे ॿुधायूं पिया महफ़िल मीलाद जूं जेके महफ़िलूं आहिनि उहे मुनक़िद कई पई वञनि। मज़हबी जोश ऐं जज़्बे सां हीउ ॾियारो मल्हाए पियो वञे। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणे, मीरपुर ख़ासि ऐं नवाबशाह जे नंढनि वॾनि शहरनि में बि रैलियूं कढियूं वयूं आहिनि। मुल्की सलामती ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरी पई वञनि। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो जशन मल्हाए पियो वञे। आगाह कयूं पिया मूंखे त सिंध समेत सॼे मुल्क में ॿिन्ही जहाननि जे सरदार जे आमद जो ॾियारो मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाए पियो वञे। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणे, मीरपुर ख़ासि ऐं ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में बि रैलियूं कढी वयूं आहिनि। अवांखे ॿुधायूं पिया त हर पासे मरहबा मरहबा जूं सदाऊं बुलंद कई पियूं वञनि। सिक्योरिटी इंतज़ाम निहायत सख़्त कया विया आहिनि। रैलियुनि जी हिफ़ाज़त लाइ वॾे अंग में सिक्योरिटी अहलकार मुक़ररु कया विया आहिनि। ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो जशन मल्हाए पियो वञे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। लाड़काणे मां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर शबीर मुग़ैरी खां। शबीर मुग़ैरी, छा तफ़सील आहिनि? अॼु जो ॾियारो अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाए पियो वञे। बिल्कुलु पूरे मुल्क जीअं सिंध समेत अॼु लाड़काणे में बि जेको आहे ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जेको आमद जो सिलसिलो आहे उन हवाले सां अॼु लाड़काणे शहर मां लाड़काणे शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां जेके रैलियूं कढियूं पियूं वञनि ऐं हर तरफ़ खां मरहबा या मुस्तफ़ा जूं सदाऊं बुलंद आहिनि ऐं लाड़काणे जे मुख़्तलिफ़ दरगाहुनि तां जेके रैलियुनि जो सिलसिलो आहे उहो जारी आहे ऐं जेके शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे जेके ॿिपहरी निमाज़ खां पोइ जेको आहे शहर जे पाकिस्तानी चौक ते पहुचंदा ऐं उते हर तरफ़ खां अहमद मुस्तफ़ा जूं सदाऊं बुलंद थींदियूं ऐं सभु जुलूस जेके आहिनि उते गॾु थींदा ऐं रैलियुनि जे हवाले सां जेको सिक्योरिटी जे हवाले सां जेको आहे इंतिज़ाम इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि। जुलूसनि जी निगरानी जेका आहे सख़्तु कई वई आहे ऐं CCTV कैमराऊं पिणु नस्ब कयूं वयूं आहिनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ शबीर मुग़ैरी। मुख़्तलिफ़ शहरनि मां नाज़रीन खे आगाह कयूं पिया ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो ॾियारो इंतिहाई जोश ऐं जज़्बे सां अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाए पियो वञे।